तव्हांखे त मुंहिंजो घर ठाहिण में को इंट्रेस्ट ई कोन्हे। छा कोन्हे? दिलचस्पी कोन्हे। अरे न मोगा, इंट्रेस्ट चो, इंट्रेस्ट जेको पैसनि ते वठण में मज़ो ईंदो आहे। हाणे मूंखे इहो ॿुधा त वल्लू व्याजीअ खे अंग्रेजीअ में छा चइबो आहे? वल्लू इंट्रेस्टी। इहो इंट्रेस्टीअ खे त व्याजी चइबो आहे, बाक़ी वल्लूअ खे अंग्रेजीअ में छा चइबो आहे ॿुधाए त मञाए। बाबल अंग्रेजीअ में, सिंधीअ में, बलोचीअ में, पश्तो में सभिनी में वल्लूअ जी माना ॻोल्हींदुसि, पर पहिरीं वीचारे राकेट जी ॻणत कयो। हा यार मुंशी ॾिसां पियो थो, पर यार इहो मूंखां कावड़जी परते मुंहुं करे वेठो थो वीचारो हींगे। विठल जेकॾहिं तूं मूंखे 100% प्यारो आई न, त इहो राकेट मूंखे 200% प्यारो आहे। पर धनु धोबीअ खां परीअ जो संग वठण जे लाइ ॾाढो परेशान आहे, मौक़े जी तलाश में। बाबल तव्हां वतो मौक़ा ॻोल्हींदा, तेसी ताईं वीचारे राकेट खे दफ़नाइण जा मौक़ा वेझो ईंदा था वञनि। फिलहाल हिनखे जेरो रहणो पवंदो। या जेका न डॉक्टर साहब हिन जे लाइ खोराक ॾिसी आहे, उहा तूं हिनखे खाराईंदो रह। बाबल उहे नथो खाए, ज़ोरी वात में 2 टे दाणा विझां थोसि, बाक़ी रुगो न कर अथसि। हिन जो ज़िद ॾिसी मूंखे तव्हांजो ज़िद यादि अची थो वञे। अरे ज़िद न कंदो त ख़बर कीअं पवंदी त हिन जो मालिक केरु आहे। ॻाल्हायांसि थो। अरे ज़िद न कर, कुझु खा पी। जॾहिं न को मौक़ो मूंखे मिलियो त धनु धोबीअ खां ने परीअ जो संग तोखे मां ज़रूरु वठी ॾींदुसि, बसि न। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।